लोकी बुल्ले नु मती दे दे बुलिया आवे जा विच मसीती लोकी बुल्ले नु मती दे दे बुलिया आवे जा विच मसीता दे की कुछ होंदे जे दिलों नमाज ना नीति बारूदों में लत्ता गोडे ते अंदरू रहे पलीती बारूदों में लत्ता गोडे ते अंदरू रहे पलीती कन्नानू हथ लावे पहले फिर नमाज ते नीति वे दुनिया दारा रब दे नाल वी 420 ते कीती सूफी संदेश रजो बेहद आहे बयान ओ सूफी सिर सुभान किस्म वारी ओट में मशहूर सूफी काफी जलाए दोस्तों ने हुक्म है यामीन मंगी साहब मोहतरम महबूब मंगी साहब राजा मंगी साहब रिजवान मंगी साहब रियाज मंगी साहब आई बेन दोस्तन मंगी मूवीज जा दोस्तन उन्हनि जो हुक्म है मशहूर सूफी काफी जलाए सूफी जे सोज साज के समझण तलखो सूफी जे सोज साज के समझण तलखो इन इश्क जे अंदाज के समझण तलखो इन इश्क जे अंदाज के समझण तलखो सूफी जे सोज साज के समझण तलखो सूफी जे सोज साज के समझण तलखो इन इश्क जे अंदाज के समझण तलखो इन इश्क जे अंदाज के समझण तलखो हजी नमाज के समझण तलखो इन हजी नमाज के समझण तलखो इन इश्क जे अंदाज के समझण तलखो इन इश्क जे अंदाज के समझण तलखो सूफी जे सोज साज के समझण तलखो सूफी जे सोज साज के समझण तलखो इन इश्क जे अंदाज के समझण तलखो इन इश्क जे अंदाज के समझण तलखो मिजाज के समझण तलखो इन मोहब्बती मिजाज के समझण तलखो इन इश्क जे अंदाज के समझण तलखो इन इश्क जे अंदाज के समझण तलखो सूफी जे सोज साज के समझण तलखो सूफी जे सोज साज के समझण तलखो इन इश्क जे अंदाज के समझण तलखो इन इश्क जे अंदाज के समझण तलखो समझण तलखो इन इश्क जे अंदाज के समझण तलखो
जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे। सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ के समझण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ के